सब प्यार तुम्हारे हाथों में, अब सौंप दिया इस जीवन का, सब भार तुम्हारे हाथों में, अब सौंप दिया इस जीवन का। मुझ में तुझ में बस भेद यही, तुझ में बस भेद यही, मैं नर हूँ तुम नारायण हो, मैं नर हूँ तुम नारायण हो, मैं हूँ संसार के हाथों में, मैं हूँ संसार के हाथों में, संसार तुम्हारे हाथों में, है जीत तुम्हारे हाथों में, और हार तुम्हारे हाथों में, अब सौंप दिया इस जीवन का। जो जग में रहूं तो ऐसे रहूं, जो जल में कमल का फूल रहे। यह साधना सिखण के चइबो आहे योग, असली योग। अंजन माहे निरंजन रहिए। बाकी असां कपड़ा पातासीं, भगवा भभूति लगाईसीं, माला खईसीं, जप तप कयासीं, पर निरंजन न रहियासीं। इन ई अंजन में, इन ई कीचड़ में ई फाथा रहियासीं, तो कोई मतलब कान्हे। जोग न भगवे कपड़े, जोग न डंडा वेस। जोग जुगत ये पाइए सतगुर के उपदेश। तो गुरु नानक देव साहिब जन उन्हनि जी पुराणी मान्यता धारणा टोड़न पिया था। उन्हनि सिद्धन जी भई हिक ॿिए ॾे निहारनि, ॿई न जेतिरा बि सिद्ध पुरुष है कि तोखे छा थो लॻे, हो चएसि मां ख़ुदि कंफ्यूज़ आहियां। जेको ॿुधाए थो हिन जी हिकु त वाणीअ में ॾाढो हू आहे जो असां हुनखे मना नथा करे सघूं। सच पियो थो ॻाल्हाए, कटे ई नथा सघूं हिन जी वाणी, तोड़े ई नथा सघूं, सभु मिली करे बि नथा टोड़े सघूं, पोइ त असां हाराइजी वेंदासीं। अगरि असां कूड़ ॻाल्हायूं या हिन सां विढ़ूं पोइ जीते त वेंदासीं, पर मन ई मन में हाराइजी वेंदासीं। मन जीते जग जीत, जीतियल त हे पियो थो लॻे। तई हाणे जिज्ञासा पिया था कनि इहे सिद्ध पुरुष कि इहो कीअं थो थी सघे कि तव्हां मुद्रा बि न पाती अथव कन में, न को भस्मी लॻाई अथव, न को खपर अथव हथ में, न झोली कंदा आहियो, तव्हांजो घर कीअं हलंदो आहे? ऐं तव्हां वरी ब्रह्मचारी बि कोन आहियो, शादीशुदा आहियो, ऐं जोग बि करे वरितो अथव, परमात्मा सां जुड़ी बि विया आहियो। इहो जोग अखर विच में ॾाढो हलियो हो, जादू हणी विया जीअ में जोगी। जोगी खे जिन योग कयो, जेके परमात्मा सां जुड़ी विया, त उहे गुरु नानक उन्हनि खे जवाबु ॾिए पियो थो उन्हनि जे प्रश्न जो उत्तर कि मुद्रा जेका आहे मुंहिंजी संतोष आहे, मुदा संतोष। संतोष मुंहिंजे जीवन में आहे, जंहिंजे करे मां इन संतोष रूपी मुद्रा सां कंट्रोल कंदो आहियां मन जी इच्छाउनि ते ऐं हाव भाव ते बि। इहो असां ॿुधोसीं। पोइ असां इहो बि ॿुधोसीं सरम पत झोली। सरम जा बि ॿ अखर आहिनि, पत जा बि ॿ अखर आहिनि। शर्म
हिकु शर्म ॿियो श्रम कि भाई मूंखे शर्म संकोच थींदो आहे झोली करण में पात्र फैलाइण में इन करे न कि मुंहिंजो अभिमान अॻियां थो अचे साम्हूं वारो परेशान न थिए मुंहिंजे घुरण सां ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजे घुरण सां साम्हूं वारो परेशान न थिए ऐं इहो न सोचे कि धर्म ते हलण वारा हीअं थींदा आहिनि इन करे मूंखे संकोच थो थिए कि धर्म जे नाले ते मां कंहिंखां कुझु घुरां जेको महापुरुष हूंदो आहे न उहो धर्म जी ॾाढी चिंता कंदो आहे के महापुरुष ते कोई लांछन लॻाए उनजो अपजस थिए त महापुरुष दुखी थींदो आहे इन लाइ न कि उनखे पर्सनली कंहिं कुझु चयो उनखे इहा चिंता थींदी आहे कि हाणे माण्हू जो सोचींदा कि धर्म ते हलण वारे जी हीअ हालत थींदी आहे त किथे माण्हू धर्म छॾे न ॾिए उहो धर्म बचाए हलंदो आहे धर्म खे कुझु बि थी पए संत महंत बि इन जो कमु आहे धर्म खे बचाइण धर्म जी रक्षा करणु त अहिड़ी काई चेष्टा न करणु खपे संत ऐं महंत खे जंहिंसां माण्हुनि जे मन मां धर्म जी ग़लति छवि ठहे ऐं धर्म मां श्रद्धा निकिरी वञे धर्म जे नाले ते त कंहिंखे ब्लैकमेल न करणु खपे धर्म जे नाले ते कंहिंखे भयभीत न करणु खपे धर्म जे नाले ते कंहिंखे कंफ्यूज़ न करणु खपे न त माण्हू जे मन में धर्म मां श्रद्धा निकिरी वेंदी ऐं उहो छॾे ॾींदो पर माण्हू कनि पिया था ॾाढा उहे माण्हू ई आहिनि उन्हनि खे संत त चई नथा सघूं पंहिंजो स्वार्थ सिद्ध करण जे लाइ धर्म जो सहारो वठी ऐं माण्हू खे ॾकाए करे पंहिंजे कब्जे में करे वेठा आहिनि छो त उन्हनि खे शर्म कान्हे धर्म अथनि कर्म अथनि शर्म कान अथनि गुरु नानक चए थो मूंखे त शर्म अचे कि मां कंहिंजे अॻियां हथु फैलायां उनखां कुझु घुरां इन खां सुठो मुंहिंजे लाइ रस्तो आहे शर्म न श्रम शर्म न श्रम भई तव्हांजो घर कीअं हलंदो आहे श्रम गुरु नानक खेती बाड़ी कई महिनत कई महिनत गुरु नानक शिक्षा ॾिनी आहे कि तव्हां महिनत कयो किरत करो जंहिंजो जेको कमु आहे आलसी न थियो महिनत कयो मांगत मान न पाया गुरबाणी आहे घुरण सां मान कोन मिलंदो आहे मान न बचंदो आहे मांगत मान न पाया तव्हां बल्कि ॾियो विरायो दान न हिते दान अखर कोन अथव गुरु नानक चयो आहे कृत करो नाम जपो वंड छपो त वंड छपो मतलब दान न विराइण जो अर्थ आहे कि साम्हूं वारो जो भी अधिकार आहे हिन ते ॿिए सभिनी जो अधिकार आहे मुंहिंजी शइ ते उन में अहंकार न विराइण में अहंकार कोन हूंदो आहे विराइण में कोई दाता कोन थी वेंदो आहे जीअं पीउ पंहिंजे पुटनि खे संपत्ति विराए ॾे हिनखे चइबो आहे वंड दान न गुरु नानक चए थो महिनत कयो श्रम कयो दान कयो ऐं हरि नाम जपियो महिनत ते गुरु नानक ज़ोर इन लाइ ॾिनो कि कंहिंजे अॻियां हथु न फैलाइणो पए ऐं माण्हू खे इहो बि लॻे कि धर्म ते हलण वारो आलसी कामचोर कोन हूंदो आहे धर्म ते हलण वारो एॾो सुंदर बि थी सघे थो महिनती माण्हू सुंदर लॻंदो अथव मूंखां पुछी ॾिसो मां त महिनत कोन कंदो आहियां पर महिनती माण्हुनि खे ॾिसंदो आहियां न तव्हां जेको सॼो ॾींहुं महिनत करे ऐं शाम जो तयारु थी सत्संग में अचो था त महिनती माण्हू अलॻि नज़र महिनती माण्हूअ जे चहिरे ते अलॻि हिकु तेज हूंदो आहे उहो ॼण सोन जीअं बाहि मां निकिरी ईंदो आहे तीअं ॼण कोई तपस्या करे अची वेठो आहे उनजे चहिरे ते अलॻि ई तेज हूंदो आहे ऑटोमेटिक उनखे ॾिसी माण्हूअ खे इच्छा थींदी मां बि महिनत करे इहो सौंदर्य हासिल कयां या गुरु नानक जी शिक्षा अथव कि हथ न फैलायो चाहे साधु हुजो चाहे गृहस्थी हुजो तव्हां श्रम कयो
गुरु नानक चए थो इहा ई मुंहिंजी झोली आहे, इहो ई मुंहिंजो पात्र आहे। माना ज़रूरत ई कोन्हे पात्र जी या झोलीअ जी। मुंहिंजी झोली भरियल हूंदी आहे श्रम सां, ऐं तव्हांजी झोली भरियल हूंदी आहे सिद्धनि खे थो चए कोई खां वठी करे, घुरी करे। हालांकि घुरण जो हिकु उद्देश्य हो, इहो बि असां ॿुधी वठूं। घुरण जो कुझु कारण हो। हिकु त समाज खे ॾियण जी आदत पए। मान लो अगरि कोई घुरण वारो बचे ई न त माण्हू दान कंहिंखे कंदो? ॾियण जी ख़बर कीअं पवंदी कि उधार आहे? हिकु इहो कारण हो। ऐं ॿियो कारण हो कि उन साधुअ खे अहंकार न अची वञे। तो झोलीअ जी साईं कंवरराम साहिब जन झोली कंदा हुआ। उहा सुठी हुई झोली, छो त पंहिंजे लाइ कोन हुई, ॿियनि जे लाइ हुई। ऐं सचा साधु जेके हूंदा हुआ से कंहिंखे परेशान कोन कंदा हुआ, बसि अॻियां वञी बीह रहंदा हुआ, कुझु मिले त ठीकु आहे। हिकिड़ो साधु पंहिंजे शिष्य खे वठी झोली करणु निकितो त हिकु घर में तेज गुस्से वारी माई। ही सत्संगनि में गुस्से वारी मायुनि जो जिक्र इन करे ईंदो आहे ताकि तव्हां अहिड़ा न थियो, हुजो बि त न थियो। ॾाढी तेज गुस्से वारी माई साधुअ खे घटि वधि ॻाल्हाइण लॻी, हल त हल, कोन्हे ॾियणो तोखे कुझु। साधु जो शिष्य नओं हो, चई साईं हीअं रोज़ बेइज्जती थींदी अथव छा? चईसि तूं चुप कर यार, धीरज रख। नओं हो न शिष्य। वरी उहो साधु बीह रहियो, अम्मा कुझु बि ॾे, तोखां जेको पुॼे। माई चएसि थी मां अॼु ताईं कंहिंखे फ्रीअ में कुझु ॾिनो ई कोन्हे, स्वार्थ जे बिना। हो चएसि तो साधु कुझु बि, बीठो रहियो। शिष्य चएसि तो हलो न साईं, बैग गैरत आयो या सफ़ा? चएसि तो बी, नओं आई न तूं अञा शिष्य। माई वञे घटि वधि ॻाल्हाईंदी, साधु चएसि तो कुझु बि ॾे, तोखां तूं कुझु बि ॾींदी आहे, मां तोखे इहो कोन चवंदोमांइ कि ही छो, इहो मुंहिंजो फर्ज़ु आहे, पर तुंहिंजो फर्ज़ु आहे तूं कुझु बि ॾे। साधु दर ते आयो आहे, तूं कुझु बि ॾींदी आहे, मां शिकायत न कंदुमि कि हीअ शइ छो, हूअ शइ छो न। माई चईसि अच्छा ईअं? माई छा कयईं, रख खणी करे चूल्हे जी, उहा हुन साधुअ जे खपर में विधईंसि। साधुअ चईंसि भॻवान भलो कंदई, अॻिते हलिया। शिष्य चएसि तो साईं नज़रूं चेक करायो, अखियूं चेक करायो, सेवा सदन में वञी करे आशीर्वाद पिया ॾियोसि। ॾिनो छा अथई ख़बर अथव? चईसि हा ख़बर आहे। ऐं इहा ख़बर अथव, हिन खां पहिरीं हिकु घर मां असांखे अटो मिलियो हो, हुन अटे जे मथां रख विधी अथई। साधु चईसि बेटा एॾा साल भिक्षा कंदे कंदे थिया आहिनि जो अटो हथ में खणी ॿुधाए सघां थो कहिड़ो ठहियल आहे, कणिक जो आहे, जुअर जो आहे या कंहिंजो आहे। एॾो अनुभव आहे त मूंखे एतिरो पतो न हूंदो कि हुन रख ॾिनी अथई, त पोइ तव्हां आशीर्वाद छो ॾिनोसि? चईसि आशीर्वाद इन ॾिनोमांसि इन करे छो त हुन माईअ खे पहिरियों दफ़ो मां ॾिठो ॾियण जी आदत त पई, न त ॾियण जी आदत बि कोन हूंदी आहे ॾाढनि खे। हुन अॼु ताईं कंहिंखे कुझु ॾिनो ई कोन्हे दान, हुनखे आदत पई न, बसि हिनखे आदत त पइजी वई, रख त रख। त अॻे अहिड़ा हूंदा हुआ साधु, झोली इन लाइ कंदा हुआ ताकि माण्हूअ खे ॾियण जी आदत पए। पर गुरु नानक जे समय में ईंदे ईंदे मटिजी चुकी हुई परिस्थिति। साधु त डिॼारे करे वठण लॻा झोली, ऐं माण्हू अहंकार सां ॾियण लॻा, माण्हू जी धर्म मां श्रद्धा ख़तमु थियण लॻी। त गुरु नानक चयईं हाणे झोलीअ वारो सिस्टम ख़तमु करे श्रम जो सिस्टम शुरू कयो, महिनत जो। ऐं महिनत करे आम गृहस्थी, गुरु नानक जी सॼी शिक्षा अथव आम गृहस्थीअ जे लाइ। जेतिरा बि आम इंसान शादीशुदा आहिनि उन्हनि जे लाइ। आचार्य श्रीचंद्र भगवान जी सॼी शिक्षा आहे निर्वाणनि जे लाइ, जेके संसार खां दूर थी विया उन्हनि जे लाइ। उन्हनि जी उदासीन शिक्षा आहे,
पर गुरु नानक जी शिक्षा अथव आम लोकनि जे लाइ, आम गृहस्थीअ जे लाइ। गुरु नानक चए थो श्रम कयो, मेहनत कयो, पैसा बि कमायो ऐं ख़र्च कयो। गुरु नानक जी शिक्षा। रस भोग माणियो, जमा न कयो। वंड छको जो मतिलबु छा? जमा न, पाण बि खाओ, ॿिए खे बि खारायो ऐं पोइ नाम जपियो।